क़ौम जे बहादुर जवाननि अफ़गान तालिबान तरफ़ां पाकिस्तान ते बिना जवाज़ हमलनि जो असराइतो जवाबु ॾेई छॾियो। 200 खां वधीक अफ़गान तालिबान ऐं ख़ारिजी मारिजी विया। फायरिंग जी ॾे वठि दौरान पाक फ़ौज जा 23 जवान शहीद ऐं 29 ज़ख़्मी थिया। ISPR मूजिबि 11 ऐं 12 अक्टूबर जी राति पाक अफ़गान सरहद ते अफ़गान तालिबान ऐं भारतीय स्पॉन्सर्ड फितनो पखेड़ींदड़ ख़ारिजियुनि तरफ़ां बिना जवाज़ हमिलो कयो वियो। पाक फ़ौज दुश्मन खे वॾो जानी ऐं माली नुक़सानु पहुचायो। तस्दीक थियल इतलाउनि मूजिबि 200 खां वधीक अफ़गान तालिबान ऐं ख़ारिजी मारिया विया। शहरियुनि जे जानियुनि जे तहफ़ुज़ गैर ज़रूरी नुक़सान खां बचण लाइ समूरा क़दम खयां विया आहिनि। 21 अफ़गान पोज़ीशन्स ते कब्ज़ो कयो वियो आहे। जवाबी कार्रवाई तालिबान कैंप्स पोस्टुनि ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ कई वई। सिविल आबादी जे नुक़सान खां बचण लाइ हर मुमकिन एहतजाज कयो वियो। पाकिस्तान जो अवाम तशद्दुद ऐं जंग बदिरां तामीरी सिफ़तकारी ऐं ॻाल्हियुनि खे तरजीह ॾिए थो। अफ़गान सरज़मीन खे पंहिंजे ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमालु करण खे बर्दाश्त न कयो वेंदो। इलाक़ाई अमुन ऐं सलामती जे मुफ़ाद में तालिबान हुकूमत खां मुतालबो करियूं था त पंहिंजी सरज़मीन ते सरगर्म दहशतगर्दनि खे फ़ौरी तौरु गैर फ़ाल करे। ॿी सूरत में पाकिस्तान पंहिंजे माण्हुनि जे दिफ़ा जे लाइ मुसलसल दहशतगर्द हदफ़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हक़ इस्तेमालु कंदो रहंदो। अफ़गानिस्तान जी अगराई बाद पाक फ़ौज जी भरपूर जवाबी कार्रवाई। तालिबान लाश वर्दियूं हथियार ऐं पोस्टूं छॾे फ़रार। पाक फ़ौज जे जवाननि 21 अफ़गान पोस्टुनि ते कब्ज़ो करे पाकिस्तान जो झंडो फड़काए छॾियो। पाक फ़ौज असमतुल्ला करार कैंप खे तबाह करे छॾियो। असमतुल्ला करार कैंप अफ़गान तालिबान जी सभ खां वॾी कैंप्स मां हिकु हुई। जवाननि अफ़गान तालिबान जे तोपसर पोस्ट ते बि कब्ज़ो करे वरितो। वीडियो में पाकिस्तानी फोर्सिस खे तोपसर पोस्ट जे तरफ़ वेंदे ॾिसी सघिजे थो। पाक फ़ौज तरफ़ां आर्टिलरी टैंक्स ऐं ॿियनि गननि हथियारनि जो इस्तेमालु। मेला ऐं तुर्कमानज़ई कैंप्स तबाह। बारामचा में बि शहीदा ऐं जंडोसिर पोस्टूं तबाह कयूं वयूं। ख़ारिजियुनि जो मर्कज़ खरकचो क़िलो बि तबाह। मनोजबा कैंप बटालियन हेडक्वार्टर ते बि कामयाब स्ट्राइक करे तबाह कयो वियो। दुरानी कैंप ते बि कामयाब स्ट्राइक करे तबाह कयो वियो। ग़ज़ा नाले हेडक्वार्टर नौशकी सेक्टर खे बि निशानो बणायो वियो। जागी किला अब्दुल्ला ऐं कुनड़ सेक्टर में बि अफ़गानी पोस्टुनि खे तबाह कयो वियो। क़बाइली अवाम बि अफ़गानिस्तान जे हिमायती दहशतगर्दनि ख़िलाफ़ हथियार खणण जो ऐलान करे छॾियो। पाक अफ़गान चिकताण बाद तुरखम बॉर्डर हर क़िस्म जी अच वञ लाइ बंदि। सऊदी अरब, कतर ऐं ईरान पाक अफ़गान सरहद ते छिकताण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। ॿिन्ही मुल्कनि खे सबुर छिकताण खां पासो करण ऐं ॻाल्हियुनि जी अपील। सऊदी अरब जी परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ॿई मुल्क सबुर ऐं छिकताण खां पासो करे ॻाल्हियूं कनि। ॻाल्हियूं छिकताण खे घटि करण ऐं ख़िते जी सलामती ऐं इस्तेकाम खे बरक़रार रखण में मददगार साबित थींदियूं। सऊदी अरब समूरनि इलाक़ाई ऐं आलमी कोशिशुनि लाइ पंहिंजी हिमायत जो अज़म करे थो। सऊदी अरब अमुन ऐं सलामती खे यकीनी बणाइण जो ख़्वाहिशमंद आहे। कतर बि पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में छिकताण ते ॻणती जो इज़हार करे छॾियो। कतरी परॾेही वज़ारत चयो आहे त ॿई मुल्क सबुर ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी सां मसइला हल कनि। ख़िते में अमुन ऐं इस्तेकाम लाइ छिकताण ख़तमु करणु उणिटड़ आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में छिकताण ख़िते जे अमुन ते नाकारी असरु विझी सघे थो। ईरान बि पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में छिकताण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। ईरानी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त हर मुल्क जी इलाक़ाई सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी जो एतिराम ज़रूरी आहे। छिकताण ख़तमु करण लाइ फ़ौरी तौरु ॻाल्हियूं कयूं वञनि। ईरान ॿिन्ही पाड़ेसरी मुल्कनि विच में छिकताण ख़तमु करण लाइ तयारु आहे। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां अफ़गानिस्तान जे सरहदी इलाइक़नि में बिना जवाज़ चिड़ ॼाणींदड़ फायरिंग जी मज़म्मत। भरपूर जवाबी कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान पंहिंजे क़ौमी मुफ़ादनि, इलाक़ाई ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती जे तहफ़ुज़ लाइ पुरअज़म आहे। अफ़गान क़यादत पाकिस्तान मुख़ालिफ़ दहशतगर्द अंसरनि जे ख़ात्मे लाइ अमली क़दम खणे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर जी अॻुवाणी में पाक फ़ौज अफ़गानिस्तान खे भरपूर जवाबु ॾिनो। केतिरियूं ई अफ़गान पोस्टूं तबाह करे भॼण ते मजबूर कयो। पाक फ़ौज जी पेशावरानी महारत ते फ़ख़्रु आहे। पाकिस्तान जे दिफ़ा ते को बि ठाह न थींदो। हर अगराई जो भरपूर ऐं असराइतो जवाबु ॾिनो वेंदो। दिफ़ा मज़बूत हथनि में आहे। क़ौम पंहिंजी सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु आहे। वफ़ाक़ी घरु वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त अफ़गानिस्तान खे इहो ई जवाबु ॾिनो वेंदो जेको भारत खे ॾिनो हो। अफ़गान फोर्सिस तरफ़ां शहरी आबादी ते फायरिंग आलमी क़ानूननि जी वञगड़ी आहे। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज फ़ौरी ऐं असराइतो जवाबु ॾिनो। का बि चिर ॼाणींदड़ अगराई बर्दाश्त न कई वेंदी। सिर जो जवाबु पथर सां ॾिनो पियो वञे। नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर सागडार पाक अफ़गान सरहदी हालतुनि ते ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त तालिबान हुकूमत
सरहद ते बिना जवाज़ फायरिंग ऐं हमला आलमी कानून जी संगीन भनकड़ी आहे। तालिबान फोर्सिस ख़िलाफ़ जवाबी कार्रवाइन में इंतहाई एहतियात करे रहिया आहियूं। असांजी दिफ़ाई कार्रवाइन जो टारगेट पुरअमन अफ़गान शहरी आबादी न आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में वॾे वज़ीर जी चूंड सुभाणे थींदी। सूबाई असेंबली जो इजलास सुभाणे 10 वॻे तलब। असेंबली सेक्रेटरीट मूजिबि वॾे वज़ीर जी चूंड लाइ तहरीक इंसाफ़ जे नामज़द उम्मीदवार सुहेल आफ़रीदी जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। JUI जे मौलाना लतुफ़ुर रहमान ऐं नून लीग जे सरदार शाहजहां बि नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। पीपल्स पार्टी जे अरियाब ज़र्क जा बि नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। ज़रियनि मूजिबि अपोज़िशन जमातुनि जे वॾे वज़ीर लाइ गॾियल उम्मीदवार मैदान ते लाहिण लाइ मुशावरत जारी। के हिकु उम्मीदवार जे नाले ते इत्तफ़ाक़ न थियो। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला समूरनि सियासी ऐं मज़हबी पार्टियुनि खे मुल्की इस्तेहकाम लाइ साथ ॾियण जी दावत ॾेई छॾी। फैसलाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो त पाकिस्तान खे घरू इस्तेहकाम जी सभ खां पहिरियां ज़रूरत आहे। हथियारबंद फ़ौज जा बहादुर ऑफिसर ऐं जवान पाकिस्तान जे दिफ़ा लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे रहिया आहिनि। मौजूदा हालतुनि में मुल्की सियासी ऐं मज़हबी क़यादत खे इतिहाद जो मुज़ाहिरो करणो पवंदो। समूरनि सियासी जमातुनि खे मिसा के इस्तेहकाम पाकिस्तान जी दावत ॾिनी आहे। असांजो साथ ॾिनो वञे। सिंध में 1 महीने लाइ कलम 144 लागू। मुज़ाहिरनि रैलियुनि ऐं गॾिजाणियुनि ते पाबंदी हूंदी। घरू वज़ारत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते पाबंदी हूंदी। अमन अमान बरक़रार रखण ऐं अवाम जे तहफ़ुज़ लाइ सॼे सूबे में कलम 144 लागू कयो वियो आहे। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। शिकारपुर में 6 साल अॻु क़तल कयल TMO एजाज़ शेख जे खून जो जरगो। जवाबदार धुर मथां 1,82,28,000 रुपया ॾंड मुक़ररु। PPMNA शबीर बिजाराणी MPA इम्तियाज़ शेख ऐं अॻूणे MPA मोहम्मद अली शेख जी सरपंची हेठि जरगो थियो। 6 साल अॻु प्लाट जे मामले तां TMO एजाज़ शेख खे क़तल कयो वियो। केस में नामज़द जवाबदार अमजद ऐं आमिर बाजकानी खे ॾोह साबित थियण ते अदालत फाई जी सज़ा ॿुधाई हुई। जरगे दौरान TMO एजाज़ शेख जे खून बाह 98,28,000, कार जो नुक़सानु 25 लख ऐं कोर्ट ख़र्च 25 लख रुपया मुक़ररु कयो वियो। हिकु ॼणे खे ज़ख़्मी करण जो ॾंड 24 लख रुपया मुक़ररु। मजमूई तौरु 1,82,28,000 रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। भिटशाह में दरसी किताब शागिर्दनि खे ॾियण बदिरां विकिरो थियण जो इंकशाफ़। सहाफ़ियुनि जी टीम हाला लिंक रोड ते किताबनि सां भरियल रिक्शा खे रोके वरितो। रिक्शा ड्राइवर ऐं कबाड़ जो कमु कंदड़ वापारी कुझु बि ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। वीडियो वायरल थियण बावजूदि कंहिं अमलदार नोटिस न वरितो। ऐं पहिरीं टेस्ट मैच में पाकिस्तान जे ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ बैटिंग। अब्दुल्ला शफ़ीक़ 2 रन्स ठाहे आउट। कप्तान शान मसूद ऐं इमामुल हक़ जी ज़िम्मेवारानी बैटिंग। ॿिन्ही बैटर्स 50s मुकमल कयूं। शान मसूद 76 ऐं इमामुल हक़ 93 रन्स ते आउट। सऊद शकील बिना रन्स ठाहिण जे आउट थी वियो। बाबर आज़म 23 रन्स ठाहे LBW आउट। मोहम्मद रिज़वान जी शानदार 50। आगा सलमान जी बि ज़िम्मेवारानी बैटिंग।